हाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त से तव्हांखे इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त मुखालिफ़ धुर जे अॻुवान शहबाज शरीफ़ वज़ीर आज़म इमरान खान खे हिकु दफ़ो ॿीहर ख़त लिखियो, जंहिंमें हिन चीफ इलेक्शन कमिश्नर जी जल्द खां जल्द मुक़ररी ते ज़ोर ॾिनो आहे। पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे सदर ऐं मुखालिफ़ धुर जे अॻुवान शहबाज शरीफ़ वज़ीर आज़म इमरान खान खे ख़त लिखियो, जंहिंमें हिन चयो त इलेक्शन कमिश्नर जी मुक़ररी लाइ 3 नाला वज़ीर आज़म ॾे मोकिले छॾिया आहिनि। शहबाज शरीफ़ जे तरफ़ां मोकिलियल नालनि में नासिर महमूद खोसा, जलील अब्बास जीलानी ऐं इखलाक अहमद तरार शामिल आहे। शहबाज शरीफ़ वज़ीर आज़म खे लिखियल ख़त में चयो आहे त मुंहिंजे तरफ़ां मोकिलियल नाला ही उहिदनि लाइ मुनासिब ऐं अहल आहिनि। बिना कंहिं देर जे चीफ इलेक्शन कमिश्नर जे लाइ ही 3 नाला गौर हेठां आंदा वञनि। इन उम्मीद सां अवां ॾे ही 3 नाला मोकिली रहियो आहियां ऐं मूंखे जल्द खां जल्द इन जो जवाब मिलंदो। शहबाज शरीफ़ ख़त में चयो आहे त 6 डिसंबर ते चीफ इलेक्शन कमिश्नर जी 5 साल आइनी मुद्दत मुकमल थी रही है। चीफ इलेक्शन कमिश्नर 1 या 2 मेंबरनि जी मुक़ररी न थिए त इलेक्शन कमिश्नर गैर फ़ाल थी वेंदो, जॾहिं त आइन जे आर्टिकल 213(2)A जे तक़ाज़ो आहे त वज़ीर आज़म अपोज़िशन सां मशवरा करे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।